तव्हां सभिनी खे वेलकम पई चवां ऐं अॼु असांजो सेशन आहे आला तालीमी इदारनि जी सूरत हाल। मां अयाज़ जी हिन सिटुनि सां स्टार्ट कंदसि त मूं ॾात अनोखी आंदी आहे थी तंद विढ़े तलवारुनि सां। अॼु असांजे हिन सेशन में सिंध जा रिन्यूड स्कॉलर्स मौजूदु आहिनि ऐं आला तालीमी इदारनि में यूनिवर्सिटीज़ ऐं यूनिवर्सिटीज़ सां एफिलिएटेड कॉलेज अची वञनि था। असां सभिनी खे ख़बर आहे त यूनिवर्सिटी उहो आख़िरी ॾाको आहे तालीम जो जंहिंखां पोइ असांजो नौजवान दुनिया जी जेका जॉब मार्केट आहे उन में वञे थो ऐं उहा जेका इंटरनेशनल जॉब मार्केट आहे छा असांजे नौजवान खे एक्सेप्ट कंदी या असांजो जेको नौजवान आहे उहो उन लाइक़ु आहे जो हू दुनिया जी उन मार्केट में कॉम्पीट करे सघे। त असां पंहिंजे इन सेशन में डिस्कशन जे लाइ हींअर जेको आहे सो 2 सर्विंग वाइस चांसलर्स ऐं असांजा जेके ॿिया महिमान आहिनि उन्हनि में बि असांजा वाइस चांसलर्स ऐं यूनिवर्सिटियुनि सां तालुक़ु रखंदड़ स्कॉलर्स मौजूदु आहिनि। सभ खां पहिरियां मां डॉक्टर फ़तेह मोहम्मद मरी पाण कंहिं बि तारिया जो आहे मुहताजी न आहिनि, ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जा वाइस चांसलर आहिनि। उनखां पोइ डॉक्टर मोहम्मद अली शेख साहब आहिनि। डॉक्टर साहब सिंध मदरसतुल इस्लाम जेका यूनिवर्सिटी हुई जेका नई इस्टेब्लिश थी हुई उन यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर रही चुका आहिनि ऐं डॉक्टर साहब पाण केतिरनि ई किताबनि जा मुहक़क़ आहिनि, कॉलमिस्ट आहिनि ऐं हींअर पाकिस्तान जा मानियल स्पीकर ऐं स्कॉलर आहिनि। ऐं डॉक्टर रफ़ीक मेमन साहब पिणु हींअर वाइस चांसलर आहिनि जेका असांजी नई यूनिवर्सिटी इस्टेब्लिश कई आहे मीरपुर ख़ास में उन्हनि जा। डॉक्टर रियाज़ शेख साहब जन बि हींअर सोशल साइंसिस जा डीन आहिनि। तमामु घणो डॉक्टर साहब जन जो कमु थियल आहे। डॉक्टर साहब जन जा स्कॉलरली जेके पेपर लिखियल आहिनि उहे ई पंहिंजी जाइ ते हिकिड़े किताबनि जी ऐं डॉक्यूमेंट्स जी अहमियत रखनि था। ऐं उनखां पोइ डॉक्टर इरफाना मलाजन आहिनि जेके हींअर केमिस्ट्री डिपार्टमेंट जूं डायरेक्टर 13 सालनि खां सूटा जी अनअपोस्ट जो आहिनि पंहिंजूं प्रेसिडेंट आहिनि ऐं कॉलमिस्ट आहिनि ऐं वुमेन्स एक्टिविस्ट आहिनि। त अॼु असां वटि हिकिड़ो ॾाढो वॾो फोरम आहे ऐं इन ते डिस्कस करण जे लाइ त असांजी यूनिवर्सिटियुनि जो मयार किथे बीठो आहे ऐं असांजी यूनिवर्सिटियुनि खे छा चैलेंजिस दरकार आहिनि। मां पंहिंजो पहिरियों सुवाल डॉक्टर फ़तेह मोहम्मद मरी साहब जन सां कंदसि त सिंध जी मां सम्झां थी त इहा पहिरीं एग्रीकल्चर यूनिवर्सिटी आहे ऐं एग्रीकल्चर यूनिवर्सिटी सां तालुक़ु रखंदड़ शागिर्द बि हिते वेठा आहिनि जंहिंमें अदा कादिर सरकीब आहे, उन्हनि जी मिसिस आहे अदी सलमा सरकी। हुननि खे पंहिंजी यूनिवर्सिटी सां बेइंतिहा प्यार आहे ऐं हू सभु इहो ॿुधण जे लाइ वेठा आहिनि त हींअर असांजी यूनिवर्सिटी सां छा मसइला आहिनि ऐं असांजी यूनिवर्सिटी हींअर किथे बीठल आहे। असां त पाण खे खणी पंजाब सां कंपेयर था कयूं त छा असांजी एग्रीकल्चर यूनिवर्सिटी एग्रीकल्चर जे लाइ उहो सभु कुझु करे सघी आहे जंहिंजे करे उहा इस्टेब्लिश कई वई। जी डॉक्टर साहब जन। हीअ जेका ज़री यूनिवर्सिटी आहे टंडेजाम में इन जी शुरूआति 1904 में थी। 1904 में 1896 में हिकिड़ो कहत आयो ऐं उन कहत खां पोइ 1904 में अंग्रेज़ सरकार उन वक़्तु 2 रिसर्च सेल खोलिया, मल्टी क्रॉपिंग रिसर्च सेल, हिकिड़ो फैसलाबाद में हिकिड़ो टंडेजाम में ऐं 2 सेल अॻिते हली 2 यूनिवर्सिटियूं थिया। पाकिस्तान जॾहिं ठहियो हो तॾहिं कामरेड वीरमल तालपुर पंहिंजे किताब में लिखियो आहे त जेको कपिड़ो असीं वठंदा हुआसीं पाइण जे लाइ उन ते बि राशन हो, कोटा हुई त तव्हां केतिरा मीटर कपिड़ो वठी सघो था। उन खां पोइ अटे ते जेको वठंदा आहियूं कणिक जो हुजे सारनि जो हुजे उन ते पाकिस्तान ठहण खां पोइ राशन मुक़ररु थियल हो, तव्हां केतिरो वठी सघो था, घर में भाती केतिरा आहिनि। ऐं खंड ते त जेके हिते सफ़ा यंग नौजवान आहिनि उन्हनि खे शायदि ख़बर न हुजे, बाक़ी आउं सम्झंदो असांजी एज असां खां पोइ जी एज जे माण्हुनि खे इहा ख़बर आहे
त खंड ते बि कोटा हूंदी, राशनिंग हूंदी, तव्हां केतिरा भाती आहिनि, केतिरा किलो खंडु महीने में वठी सघंदो। सरकारी डिपो तां इहे टेई शयूं मिलंदियूं हुयूं। अॼु इहे टेई शयूं कोटा ते कोन्हनि ऐं आउं सम्झां थो इहो जेको कंट्रीब्यूशन आहे मेनली उहो एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टनेजाम जो, एग्रीकल्चर यूनिवर्सिटी फैसलाबाद ऐं हींअर पाकिस्तान में 11 एग्रीकल्चर यूनिवर्सिटियूं आहिनि, उन्हनि जो आहे। असीं इन कोटा जी सूरत हाल मां निकिरी विया आहियूं ऐं हींअर असीं इहा शइ ख़रीद करे सघूं था मार्केट मां। त इहो जेको यील्ड आहे क्रॉप्स जी ख़ासि तौर ते उहा तमामु घणी वधी आहे। मिसाल तौर ते सिर्फ़ु राइस जेकॾहिं ॾिसूं, अॼु खां 15 साल अॻु में हिते जेकॾहिं ज़मीनदार को वेठो हूंदो त उनखे ख़बर हूंदी 30 मण फ़ी एकड़ हुई ऐं हींअर 120 मण फ़ी एकड़ आहे। पाकिस्तान अॼु ॾींहुं ताईं न खणी हींअर जेका IMF जी मदद आई आहे या 97 वारी, इन खे छॾे पाकिस्तान जेका बि फॉरेन एड वरिती आहे उहा असां कणिक जी सूरत में वरिती आहे। ऐं PL 480 हुजे, मार्ट प्रोग्राम हुजे, ALP हुजे, छो त पाकिस्तान कणिक में शार्ट हो। असीं 30 मिलियन मैट्रिक टन असांजी रिक्वायरमेंट आहे, असां 25 मिलियन मैट्रिक टन्स खां वधीक न प्रोड्यूस कंदा हुआसीं। हाणे त ज़ाहिर आहे पॉपुलेशन वधे थी, त आउं सम्झां थो इहो क्रेडिट जेको आहे ऐं सॼे पाकिस्तान लाइ इंट्रस्टिंगली कणिक जो जेको बहरान आहे पाकिस्तान जो ख़तमु थियो आहे। दैट इज़ प्राइमरली बिकॉज ऑफ एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टनोजाम। अच्छा, काटन में जेको बहरान ख़तमु थियो आहे मेनली दैट इज़ बिकॉज ऑफ फैसलाबाद यूनिवर्सिटी। पर हाणे इन सॼी सूरत हाल में चैलेंजिस कहिड़ा आहिनि, जेकॾहिं फॉलोअप क्वेश्चन पुछंदो त आउं पोइ ॿुधाईंदुसि या हाणे ॿुधाए सघां थो। न, फॉलोअप क्वेश्चन में असां इहो ज़रूरु कंदासीं त हाणे हीअ त असांजी तारीख़ जी ॻाल्हि थी वई, त हीअ पुराणी ॻाल्हि थी वई, त असांखे हीअ अॼु खां 40 साल अॻु में चैलेंजिस आहे ऐं असांजी यूनिवर्सिटियुनि उन्हनि चैलेंजिस खे ओवरकम कयो। ऐं हाणे असांखे अॻियां 40 साल जेके चैलेंजिस आहिनि उन्हनि खे असां कीअं ओवरकम कयूं, पर इहो फॉलोअप में ईंदासीं। सर मोहम्मद अली शेख साहब, तव्हांजा एजुकेशन ते तमामु घणो कमु बि थियलु आहे, तव्हांजा आर्टिकल्स बि पिया आहिनि ऐं ॿियो तव्हां वाइस चांसलर बि रहिया, तव्हां कॉलेजनि खे बि ॾिठो एडमिनिस्ट्रेटिव पॉइंट ऑफ व्यू खां। हाणे तव्हां छा पिया ॾिसो हींअर असांजी जेका तालीम जी सूरत हाल आहे, उहा सूरत हाल असांजे अगरि पंहिंजी तालीम जी सूरत हाल खे कंपेयर था कयूं इंटरनेशनल सिनारियो में, त असां किथे बीठल आहियूं? असांजी यूनिवर्सिटियूं असां पाण खे त पढ़ाए था सघूं था त असां खां वधीक ॿियो को बहितर न को पैदा थियो आहे न थींदो। लेकिन अगरि हक़ीक़तूं ॾिसो, हाणे 3 रैंकिंग्स आहिनि दुनिया में जेके यूनिवर्सिटीज़ खे रैंक कंदियूं आहिनि। अच्छा, हुन में चाइना त घणो अॻिते निकिरी वियो आहे, उन जूं तमामु घणियूं यूनिवर्सिटियूं वर्ल्ड रैंकिंग में टॉप 100 में थियूं अचनि। लेकिन जेके मुल्क असां खां पोइ आज़ादु थिया, मसलन मलेशिया, हाणे मलेशिया जूं यूनिवर्सिटीज़ ॾिसो कि दुनिया जे टॉप 100 में मलेशिया जूं केतिरियूं थियूं अचनि। वरी टर्की खे खणी ॾिसो, तुर्की जूं केतिरियूं अचणु शुरू थी वियूं आहिनि। हिंदुस्तान जी छा सूरत हाल आहे, बांग्लादेश जी छा आहे। जॾहिं इन्हनि सभिनी खे कंपेयर थो कजे त इन्हनि सभिनी जे भेट में असां हेठि बीठा आहियूं, यानी दुनिया भर जे लिहाज़ खां। हाणे इन जो ॾोह यूनिवर्सिटियुनि ॾे नथो वञे। मां पर्सनली इहो फील कंदो आहियां, मां इहो सम्झंदो आहियां कि यूनिवर्सिटियूं उहो आईनो आहिनि समाज जे लाइ, मिरर आहिनि। जेको तव्हां उन आईने खे ॾींदो, उहो आईनो उहा ई शिकिल अव्हांखे ॾेखारींदो। हाणे असां छा था ॾियूं? मिसाल जे ख़ातिर तव्हां फाइनेंसिस ते वञो। मां अदाजन बि हुया, चीन जो जेको कौंसिल जनरल आहे, उन 3 चौथों ॾींहुं असां वाइस चांसलर सॼी सिंध वारनि खे इनवाइट कयो हो। उते मूं इहो बि पेश कयो, 1 साल में 2020 में चाइना पंहिंजी तालीम जे मथां $812 बिलियन ख़र्च कया। तालीम जी जेका बजट आहे उन जे मुक़ाबले में सॼे पाकिस्तान फेडरल ऐं 4 सूबा इहो मिलाए 4.75 यानी 5 बिलियन बि असां न ख़र्च कयासीं। चाइना घणो थी करे $812 बिलियन ऐं उन वटि 3012 यूनिवर्सिटियूं आहिनि। उन्हनि मूं पोइ उहे ॾाढो सुठे तरीक़े सां निकिरनि बि थियूं। वरी उहो जेको पैसो बि असां वटि अचे थो पियो, अगरि 4.75 बिलियन, हिकु त उहो ॾाढो घटि आहे।
वरी उन खां पोइ जेके इंटरफेरेंसिस आहिनि, जेको स्ट्रक्चर ठहियलु आहे असांजे यूनिवर्सिटीज़ जो, जंहिंमें इन्वॉल्वमेंट ॿाहिरियां जेके एक्सटर्नल फैक्टर्स आहिनि, उन्हनि जे करे न ऑटोनॉमी आहे जो उहा आज़ादी जंहिंजे तहत न उहे रिसोर्सिस आहिनि। जॾहिं तव्हां हिकु माण्हू जा ॿई हथ ऐं ॿई पेर ॿधी ऐं पोइ हुननि खे चओ त तव्हां हाणे दुनिया में ओलंपिक्स में स्विमिंग जो मुक़ाबले खे खटी अचो, त न खटी सघंदा। सो मां सम्झां थो त असांजे मुआशिरे खे, असांजी हुकूमत खे, असांजे समाज खे हक़ीक़ी उहा जॻह यूनिवर्सिटियुनि जी तालीम खे अहमियत ॾियणी पवंदी। इहो त तव्हां बिल्कुलु सही चयो, पर असां पंहिंजे नेक्स्ट फॉलोअप क्वेश्चन में ईंदासीं, इन ते हिकिड़ो असां डिटेल में बहस कंदासीं त पोइ आख़िरकार ब्लेम कंहिंखे कयूं। अगरि यूनिवर्सिटी ते बि ब्लेम नथा कयूं त पोइ कंहिंखे ब्लेम कयूं, त इहो असां बाद में ईंदासीं। डॉक्टर रफ़ीक मेमन साहब जन हींअर सर्विंग वाइस चांसलर आहिनि न्यूली इस्टेब्लिश यूनिवर्सिटी असांजी मीरपुर ख़ासि में। ऐं डॉक्टर साहब जन खां इहो मुंहिंजो सुवालु आहे त सर तव्हां एज़ अ न्यूली अपॉइंटेड वाइस चांसलर कीअं था ॾिसो VC जी पोस्ट खे, ऐं वाइस चांसलर खे कहिड़ा चैलेंजिस आहिनि? इन खां पहिरीं जो पंहिंजे क्वेश्चन जी तरफ़ वञा, आउं थोरो ऐड कंदुसि जेको साईं मोहम्मद अली शेख साहबु चयो त यूनिवर्सिटी, असां यूनिवर्सिटीज़ खे स्टैंड अलोन एंटिटी न सम्झूं त सुठो आहे, छो त असां ॾिसूं त यूनिवर्सिटीज़ खे फीडिंग किथां थी थिए। असांजा स्कूल, असांजा कॉलेज जितां फीडिंग थिए थी उन्हनि जो मयार छा आहे, ऐं उतां उहे स्टूडेंट्स निकिरी जॾहिं यूनिवर्सिटीज़ में अचनि था, फंडिंग हिकिड़ो मसइलो ज़रूरु आहे, पर स्कूल जेके आहिनि, असां वटि हिकिड़ी सुपर मार्केट लॻल आहे स्कूल्स जी। स्कूल तव्हां चूज़ कयो था पंहिंजे परचेज़ पावर जे मुताबिक़, तव्हां कहिड़ो स्कूल, जेको माण्हू जंहिं वटि परचेज़ पावर न आहे उहो वर्नेक्युलर स्कूल्स में वञे थो, सरकारी स्कूलनि में वञे थो, उतां ॿार यूनिवर्सिटीज़ में पहुचनि था, पोइ असां वटि नतीजा बि उहे निकिरनि था। त असांखे थोरो हेठि बि ॾिसणो पवंदो, असांजे बोर्ड जी हालति, असांजे स्कूलनि जी हालति, असांजे कॉलेजनि जी हालति। हाणे अचूं था क्वेश्चन जी तरफ़, त मीरपुर ख़ासि हिकिड़ी नई यूनिवर्सिटी आहे। हिकिड़ी नई यूनिवर्सिटी जे लाइ छा ज़रूरी हुजणु खपे? हिकिड़ी नई यूनिवर्सिटी जे लाइ सुठो इंफ्रास्ट्रक्चर हुजणु खपे, सुठी फैकल्टी हुजणु खपे, मार्केट ओरिएंटेड सब्जेक्ट्स हुजणु खपनि। मूं वटि इहे सभु कोन्हनि के सवाइ चंद फैकल्टी मेंबर्स जे। हाणे चैलेंज वॾे में वॾो इहो आहे त पहिरीं त मूंखे सुठो इंफ्रास्ट्रक्चर डेवलप करिणो आहे, उन जे लाइ तव्हांखे ख़बर आहे केतिरा कशाला करणा पवंदा आहिनि। बिल्डिंग वठणी आहे, तंहिंखां पोइ ज़मीन ॾिसणी आहे, PC1 ठाहिणी आहे, इहे सभु उन्हनि चकरनि में तव्हांखे ख़बर आहे केतिरो टाइम ज़ाया थींदो आहे, किथे किथे वञिबो आहे। ॿी ॻाल्हि, असां वटि टीचिंग जेका आहे, कुझु टीचर असां वटि फैकल्टी PhD फैकल्टी आहिनि, कुझु खे अपॉइंट करिणो आहे, अपॉइंटमेंट जो हिकिड़ो प्रोसेस आहे, ऐं उन जे लाइ असांखे परमिशन वठणी थी पए ऐं असांखे अपॉइंटमेंट करणी थी पए। टियों, असां वटि जेको मेजर मसइलो आहे उहो इहो आहे त टीचर्स जो जेको बिलीफ सिस्टम आहे टीचिंग जो, उनखे एड्रेस करिणो आहे। हिन महिल ताईं असां वटि इहो हिकिड़ो मिस नॉर्मर खणी चइजे द टीचर जो कमु पढ़ाइणु आहे, पर तव्हां थी सघे थो हैरान थियो, ऐं चवंदुसि त टीचर जो कमु पढ़ाइणु न आहे, टीचर जो कमु सेखारणु आहे। ऐं उनजी ट्रेनिंग एसि ताईं कजे जो हू क्लास में वञी शागिर्दनि खे सेखारे, न कि कलाक बि या 50 मिंट बि लेक्चर ॾेई हलियो वञे। हुनजी टीचिंग त थी वई, पर लर्निंग किथे आहे? लर्निंग कीअं थींदी आहे? लर्निंग जे लाइ तव्हांखे शागिर्दनि खे मल्टीपल चैनल्स ऑफ इंगेजमेंट ॾियणा आहिनि क्लासरूम में। टीचर इज़ गाइड ऑन द साइड, नॉट सेज ऑन द स्टेज। टीचर इज़ मैनेजर ऑफ मटीरियल। मटीरियल तैयार कयो, स्टूडेंट्स खे इन्वॉल्व कयो एंड गेट आउट ऑफ द वे। लेट देम डू द जॉब, लेट देम डू द एक्टिविटीज़। सो इहो ट्रेंड जेको दुनिया में मुतारिफ़ थियो आहे, उहो हिकिड़ो चैलेंज आहे जेके टीचर्स जो बिलीफ सिस्टम चेंज करणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। छो त उहो ॾिसंदा आया आहिनि त असांखे लेक्चर ॾियणो आहे, लेक्चर न आहे ॾियणो। कुझु मुल्क आहिनि जीअं मलेशिया आहे, कुझु यूनिवर्सिटीज़ में टीचर खे
10 मिंटनि खां मथे ॻाल्हाइणो ई न आहे, स्टूडेंट्स खे कमु करिणो आहे, वर्कशॉप लाइक एनवायरमेंट में। सो चैलेंजिस जेके आहिनि, इंफ्रास्ट्रक्चर जो चैलेंज आहे, क्वालिटी फैकल्टी जो चैलेंज आहे, टीचिंग मैथडोलॉजी जो चैलेंज आहे। सो विद द सपोर्ट ऑफ local stakeholders, inshallah I will try to overcome within the stipulated time period. Thank you. जी सर, ऐं तव्हां सां वरी बाद में असां अचूं था, तव्हांजी ॻाल्हि खे वधाईंदासीं। ऐं सर रियाज़ शेख सां मुंहिंजी कचहरी पे थी स्टार्ट में, ऐं सर ॾाढियूं सुठो जेको आहे सो पाण चवनि त मां फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ते ज़रूरु ॻाल्हाईंदुसि। त यूनिवर्सिटियुनि में जेको फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे उहो असांखे अञा सिंध में थोरो घणो नज़र अचे थो, पर केपी में ऐं पंजाब में उहा स्पेस श्रिंक पई थींदी वञे, ऐं असांखे उहा स्पेस जेका आहे उहा सिंध में श्रिंक नाहे थियणु ॾियणी। त सर तव्हां इन शइ खे थोरो एलेबोरेट कयो त कीअं इहे सभु फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन यूनिवर्सिटियुनि में कीअं पियो ख़तमु थिए। थैंक यू, महिरबानी तव्हांजी। अॼु 22 डिसंबर आहे, 21 डिसंबर ऐं 22 डिसंबर उहे ॾींहं हूंदा आहिनि जॾहिं रातूं वॾी हूंदियूं, ऊंदाहि वधीक हूंदी आहे, ॾींहं नंढा हूंदा आहिनि। त मां चयो इन्हनि ॾींहंनि में शेख हयास मेले जो थियणु मतिलबु इहा आहे त असां रोशनी पिया ॾिसूं। असां ईंदड़ ॾींहंनि में का हयाती जी जीवत जी नई का रोशनी ॾिसणु था चाहियूं। त इन लाइ अमर ऐं इरफाना हिननि जी सॼी टीम खे सलाम, ऐं असां हिननि सां बीठा आहियूं। दरेदा हिकिड़ो फ्रेंच मार्क्सिस्ट स्कॉलर हो, उन पंहिंजो हिकिड़ो किताबु लिखियो ऐं किताब में लिखियो डीकंस्ट्रक्शन ऑफ द यूनिवर्सिटीज़। त यूनिवर्सिटियुनि जो कमु छा हूंदो आहे? यूनिवर्सिटियुनि जो कमु इहो ईंदो आहे सदियुनि खां जेके माण्हुनि जे ज़हन में वेठल ख़्याल आहिनि उन्हनि खे टोड़णु ऐं उनजी जाइ ते जदीद साइंटिफिक ख़्यालनि खे अॻिते वधाइणु। इहो पैमानो आहे यूनिवर्सिटियुनि जो जंहिंखे साइंटिफिक नॉलेज ऐं अनसाइंटिफिक नॉलेज जंहिंखे चइबो आहे। त इहो पैमानो आहे दुनिया में यूनिवर्सिटियुनि खे जज करण जो। जेको तव्हांजो पहिरियों सुवालु हो त असां बीठा किथे हूं, त ॾिसणो पवंदो त असांजी यूनिवर्सिटियूं डीकंस्ट्रक्शन ऑफ प्रीवियस थाट खे ए कंस्ट्रक्शन ऑफ न्यू प्रोग्रेसिव इनलाइटेंड थाट्स खे अॻिते वधाइनि थियूं या कोन थी वधायूं। जेकॾहिं नथियूं वधाइनि त पोइ जो मतिलबु आहे त असांजी जेके बि कावशूं आहिनि, जेके बि कोशिशूं आहिनि, इहे सभु ज़ियान थियूं थियनि ऐं उन्हनि खां का नई नवाण कोन ईंदी। मूंखे यादि पियो पए त 2008 में मां ट्रेवल पियो कयां इस्तंबुल एयरपोर्ट ते कनेक्टिंग फ्लाइट हुई, मूंखे वियना वञिणो हो ऐं ॿियो हमरा जिन खे पेरिस वञो अचानक मूं वटि वेझे आयो ऐं मूंखे चई इंडियन, मूं चयो न इंडियन न पाकिस्तानी। मूंखे भाकुर पातई ऐं टुटी फुटी उर्दू ॻाल्हाइणु शुरू कयईं। ऐं लास्टली मूंखे चयईं त मां सऊदी अरब खां ऐं मां 1976 में मास्टर्स जी डिग्री कराची यूनिवर्सिटी मां वरिती। ऐं पोइ असांजी 2 कलाक जेकी डिस्कशन थी ऐं इनलाइटेड डिस्कशन थी, मूं लास्ट वेंदे उन खे चयो त तूं चाहींदे त तुंहिंजो पुटु अची हींअर पाकिस्तान में पढ़े? मूंखे चई न, इहो पॉसिबल ई कोन्हे, छो त ओड़ी महिल हिकिड़ो खुलियल पाकिस्तान हो, हाणे बंदि पाकिस्तान आहे जिते ज़हन बंदि थी विया आहिनि। ऐं जिते ज़हन बंदि थी वञनि त उते न त का क्रिएशन थिए थी, न त का इनोवेशन थिए थी। त अहिड़े माहौल में जिते ज़हन बंदि हुजनि, जिते फ्रीडम एक्सप्रेशन ते ताला लॻल हुजनि, कुल्फ लॻल हुजनि, त पोइ उन दौर में, उन अहद में मुंहिंजे ख़्याल में उहे यूनिवर्सिटियूं मक़तलगाह पैदा कनि थियूं, जिथे मशाल ख़ान जो लाश करे थो, जिथे डॉक्टर शाह नवाज़ जा कातिल पैदा थियनि था, जिथे प्रोफेसर जेको घोटकी में हो असांखे तव्हांखे यादि हूंदो, जिथे ॿार अक्यूज़ कनि था नोतन लाल, ऐं जिथे जुनेद जहिड़ो उस्ताद पोइ 2 ॾहाकनि खां जेल में आहे, असांखे ख़बर कोन्हे उहो किथे आहे। जेसि ताईं यूनिवर्सिटियुनि खे असुलु कमु ते न ईंदियूं, मुंहिंजे ख़्याल में तेसि ताईं असां सम्झूं था त यूनिवर्सिटियुनि जो असुलु कमु जेको आहे ख़तमु थींदो थो वञे। ऐं इहो ई कारण आहे त हाणे ॾिसो वक़्त सां यूनिवर्सिटियुनि लाइ फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जो स्पेस घटिजो थो वञे। ऐं वक़्तु इहो ईंदो त जेको असांजे भर पासे में थिए थो, अफ़गानिस्तान में थिए थो या ॿिए हंधि थिए थो, उहे ॾींहं परे कोन्हनि। साम्हूं वेठो आहे डॉक्टर सरफराज़, हींअर असां ॻाल्हायूं पिया त तव्हां ज़िक्र बि को केपी जो, डॉक्टर साहिबु चयो त केपी त के टेक ओवर थी चुको आहे ऐं तव्हां इंतज़ारु कयो जॾहिं इहा ॿोॾि अॻिते वधंदी, ऐं जीअं ॿोॾि अॻिते वधंदी ओतिरी तबाही जेकी आहे वधीक ईंदी। त मुंहिंजो चवणु इहो आहे त हीअ मेला या हीअ गॾियाणी असांखे हींअर बि चवनि थियूं त तव्हां जाॻियो
न त तव्हांजे हथ खां शयूं निकिरंदियूं वेंदियूं। जी डॉक्टर साहब, तव्हां पोइ बाद में यूनिवर्सिटी ते ॻाल्हाईंदा ऐं तव्हां सैलानी वारी हिकिड़ी ॻाल्हि कई हुई, शायदि तव्हां खां उहा ॻाल्हि मिस थी वई आहे, त असां इन जे बाद में पोइ इन्हनि ते ॻाल्हाईंदासीं ऑर्गेनाइज़ेशन्स ते। डॉक्टर इरफाना मल्ला सां इहो सुवालु आहे त डॉक्टर इरफाना 13 सालनि खां उस्ताद तनज़ीम सां वाबस्ता आहे ऐं इरफाना उन्हनि जी प्रेसिडेंट आहे ऐं हू उस्ताद सियासत में इन्वॉल्व रही आहिनि ऐं हींअर केमिस्ट्री डिपार्टमेंट जूं डायरेक्टर आहिनि। त हाणे इहे ॿई शयुनि खे उन्हनि ॾाढो प्रैक्टिकली ऐं ॾाढो वेझे खां ॾिठो आहे। त मां उन्हनि खां इहो सुवालु कंदसि त एडमिनिस्ट्रेशन जे लाइ छा उस्ताद तनज़ीमूं हिकिड़ो चैलेंज कोन हूंदियूं आहिनि? महिरबानी ज़किया, जीअं त हिकिड़ो सुवालु हले पियो यूनिवर्सिटियुनि जी उमूमी तौर ते सूरत हाल, ऐं जीअं डॉक्टर रफ़ीक साहब ॿुधायो त पहिरें त इन उस्ताद तनज़ीमुनि जे सुवाल ते मां ज़रूरु अचां थी, पर पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटियुनि ते आम तौर ते जेका बहस हलंदो आहे, डिबेट थींदी आहे, उहो उते मौजूदु जेको तालीमी मयार में जेका बतजरी कमी थी रही आहे ऐं जेका हिकिड़ी हक़ीक़त बि आहे जंहिंखे असां इनकार बि नथा करे सघूं, त उन ते थींदी आहे। ऐं जॾहिं तालीमी मयार तंज़ीले जो शिकार थींदो आहे त जॾहिं पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटियुनि जे अंदरि 3 शोबा आहिनि, तहक़ीक़ आहे, तदरीस आहे ऐं इंतिज़ामिया आहे, त जेको तहक़ीक़ ऐं तदरीस में कमी थींदी आहे त ऑटोमेटिकली उहो क्रिटिसिज़म उस्तादनि ते ईंदो आहे, उस्ताद तनज़ीमुनि ते ईंदो आहे, जेके तहक़ीक़ ऐं तदरीस सां सऊं सिधो तालुक़ु रखनि था। त उहो सॼो जेको डिबेट हलंदी आहे उहा इन जे गिर्द हलंदी आहे त यूनिवर्सिटीअ जे अंदरि जेके उस्ताद हिन महिल पंहिंजो ड्यूटीज़ परफॉर्म करे रहिया आहिनि, शायदि उहे उन मयार जा न आहिनि जो यूनिवर्सिटीअ जो तदरीसी ऐं तालीमी जेको ऐं तहक़ीक़ी मयार आहे उहो रोज़ ब रोज़ किरंदो वञे पियो। इहा सॼी डिबेट इन पर्सपेक्टिव खां ॾिठी वेंदी आहे त जीअं डॉक्टर रफ़ीक मेमन साहब ॿुधायो त इन ॻाल्हि में त ॿ ॻाल्हियूं न आहिनि त जॾहिं खां हायर एजुकेशन कमीशन जो एक्ट पास थियो ऐं उन एक्ट में तहक़ीक़ खे लाज़मी करार ॾिनो वियो ऐं इहो तइ कयो वियो त को बि टीचर प्रोफेसर न थी सघंदो जेकॾहिं उन वटि PhD जी डिग्री ऐं मुक़ररु मयार में तहक़ीक़ी पेपर न हूंदा। हाणे सुवालु इहो पैदा थिए थो त कंहिं बि टीचर जो त टीचिंग करणु, लर्निंग हुजनि, लर्निंग आउटकम्स क्रिएट करणु, नॉलेज जनरेट करणु, नॉलेज क्रिएट करणु, उहे कंहिं बि एजुकेशन पॉलिसीअ में उन सॼे जेको एलिमेंट हुयो, जेको फैक्टर हुयो, उन जी का बि अहमियत न रही। अहमियत सिर्फ़ु इहा रही त हिकिड़ो तहक़ीक़ जे उन खे पहलूअ खे उजागर कयो वियो ऐं सॼा इंसेंटिव्स उन जी तरक़ी हुजे, बेस्ट टीचर अवार्ड हुजे, बेस्ट रिसर्चर अवार्ड हुजे, जेके बि फैकल्टीअ सां एक्नॉलेजमेंट हुयूं यूनिवर्सिटीअ जे सतह ते, उहे उन सां ॻंढियूं वयूं त सिर्फ़ु तहक़ीक़ कई वञे, तहक़ीक़ खे लाज़िम कयो वियो, सवाइ इंफ्रास्ट्रक्चर ॾिसण जे, सवाइ इहो ॾिसण जे त छा असांजे यूनिवर्सिटियुनि जे अंदरि उन मयार जूं तहक़ीक़ी लेबॉर्ट्रीज़ आहिनि जिते उहा तहक़ीक़ कई वेंदी, अहिड़ा इंस्ट्रूमेंट्स, इक्विपमेंट्स, केमिकल्स आहिनि जेका तहक़ीक़ सां असांजे मुल्क अंदरि कोई 1000 केमिकल्स बैन थियल आहिनि, असां तहक़ीक़ जे पर्पज़ खां बि उहे घुराए नथा सघूं। त असां अहिड़ा खोड़ फैक्टर हा जिन खे असां ॾिठो ई कोन ऐं हायर एजुकेशन कमीशन सभिनी खे चई छॾियो ऐं नतीजो इहो निकितो त ही शायदि दुनिया जो वाहिद मुल्क आहे जंहिंमें 5000 PhD बेरोज़गार आहिनि, 5000 PhD कंदड़ बेरोज़गार आहिनि, छो जो PhD तव्हांजे रोज़गार जी गारंटी कोन हुई। त इहो जेको गैर ज़रूरी पॉलिसी सतह ते डिसीशन्स वरिता विया ऐं तहक़ीक़ खे लाज़मी करार ॾिनो वियो त उन सां तदरीस जो अमल तमामु घणो मुतासिर थियो। क्लासरूम में टीचर छा थो परफॉर्म करे, क्लासरूम में टीचर जो लीडरशिप रोल आहे, मेंटरशिप आहे, उहे सभु शयूं माइनस थी वियूं। सॼो फोकस इन ते अचे वियो त उन टीचर जा रिसर्च आर्टिकल केतिरा आहिनि, कंहिंजा 500 थिया, कंहिंजा 400 थिया, कंहिंजी साइटेशन केतिरी आहे। ऐं उहे उस्ताद जेके क्लासरूम में पंहिंजे टीचर स्टूडेंट्स जे पारां बहितरीनु उस्ताद तौर ते सुञाता वञनि पिया, उन्हनि खे PhD जी डिग्री न हुई त उहे वीचारा थी विया, समाज उन्हनि ते ठठोलूं करणु लॻियूं त ही कहिड़ा मास्तर PhD कोन करे सघिया आहिनि। त इन क़िस्म जूं जेके पॉलिसी लेवल ते यूनिवर्सिटीअ जे अंदरि तालीमी माहौल खे ऐं तदरीसी माहौल खे घटि कयो वियो, उन जा नतीजा अॼु 20 सालनि खां पोइ असांजे साम्हूं आहिनि।
ऐं ॿियो जेको अहम सुवाल तव्हां रेज़ कयो त उस्ताद तंज़ीम जो सुवालु आहे। अक्सर करे जेॾी महिल असां स्टेक होल्डर्स जी ॻाल्हि कंदा आहियूं, यूनिवर्सिटियुनि जे अंदरि इंतिज़ामिया, उस्ताद ऐं शागिर्द 3 स्टेक होल्डर आहिनि। ऐं टीचर्स, मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, गुज़िरियल 2 साल मां नॉर्वे में गुज़ारिया, त नॉर्वे जूं पूरियूं यूनिवर्सिटी या नॉर्वे जूं यूनियन्स मैनेज कंदियूं। उते रेक्टर कहिड़ो लॻंदो, उते फैकल्टी कहिड़ी हूंदी, उहो सॼो जो सॼो यूनियन्स, टीचर्स यूनियन्स जे तरफ़ां तइ थींदो। पर उते कॾहिं बि इहा डिबेट कोन आई त तालीमी मयार जी अगरि कमी थी आहे त उहो उनजे उस्ताद रिस्पॉन्सिबल आहिनि, टीचर्स तंज़ीमूं रिस्पॉन्सिबल आहिनि। छो त यूनियन्स, स्टूडेंट्स यूनियन्स हुजनि, टीचर्स यूनियन्स हुजनि या एम्प्लॉइज़ यूनियन हुजनि, उहे जमहूरियत जो बुनियादी एको आहिनि। राइट टू एसोसिएशन पाकिस्तान जे आइन जो हिसो आहे। त जॾहिं असां जमहूरी तौर ते जमहूरियत जी ॻाल्हि कंदासीं ऐं टीचर्स यूनियन खे चवंदासीं त उहे नेगेटिव आहिनि, त एम्प्लॉइज़ यूनियन्स नेगेटिव आहिनि, स्टूडेंट्स यूनियन नेगेटिव आहिनि, त असां हिकिड़ी अहिड़ी यूनिवर्सिटीअ जे माहौल ॾे वेंदासीं जंहिंमें साहु बंदि थींदो ऐं केर बि ॻाल्हाइण जी सघ न रखंदो। छो त यूनियन्स उहा कुवत रखंदियूं आहिनि जेके चैलेंज करे सघंदियूं आहिनि स्टेटस को खे, इंतिज़ामिया खे। ऐं यूनियन्स खे असां डेमनाइज़ कयो आहे सिस्टमेटिकली। असां लेबर यूनियन्स ख़तमु कयूं त जेके मिलूं तबाह थी वियूं, उहे सभु जो सभु ॾोह लेबर यूनियन्स जो हो। SRTC जूं बसूं तबाह थी वियूं, लेबर यूनियन्स जो हो। पर इहो कंहिं ॻाल्हि न कई त इन सॼे अमल जे पोयां करप्ट ब्यूरोक्रेसी जो किरदारु कहिड़ो हो। लाइक वाइज़ जॾहिं इदारनि जे अंदरि भौचाल अचे थो ऐं के अहिड़े क़िस्म जा नाहिल वाइस चांसलर सियासी वाबस्तियुनि जे बुनियाद ते अपॉइंट थी अचनि था, त इहे यूनियन ई आहिनि जेके दिफ़ा में उथनि थियूं ऐं जॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ु आवाज़ बुलंद कंदियूं आहिनि। त असांजे सोसाइटी जो अलमियो इहो आहे त सोसाइटी ॾाढे सां गॾु बीहंदी आहे, पावर सां गॾु बीहंदी आहे, पोज़ीशन वारे सां गॾु बीहंदी आहे। जेके जमहूरी हक़ जी ॻाल्हि कंदियूं आहिनि उन्हनि सां गॾु कोन बीहंदी आहे। ऐं नतीजे में डिबेट जंहिं ज़ाविये सां ॾिसणु घुरिजे उन ज़ाविये सां न ॾिठी वेंदी आहे, उनखे वर्सिस करे पेश कयो वेंदो आहे त टीचर्स वर्सिस स्टूडेंट, टीचर्स वर्सिस इंतिज़ामिया। जॾहिं त जेके यूनियन आहिनि दे आर नॉट वर्सिस अगेंस्ट एनी, उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो एजेंडा हूंदो आहे ऐं उहे बुनियादी तौर ते हिकिड़ो कलेक्टिव वॉइस हूंदियूं आहिनि अकेडमिया जूं। ऐं अकेडमिया जो कलेक्टिव वॉइस सिर्फ़ु अगेंस्ट इंतिज़ामिया कोन्हे को। हिन महिल जेॾी महिल सिंध जे अंदरि यूनिवर्सिटियुनि जी हैसियत बोर्डनि जेतिरी कई वई आहे त का बि यूनिवर्सिटीअ जो वाइस चांसलर न ॻाल्हाए रहियो आहे, यूनियन्स ॻाल्हाए रहियूं आहिनि त यूनिवर्सिटियुनि जी ख़ुदिमुख़्तियारीअ खे बंदि घटि न कयो वञे, ऑटोनॉमी बहाल कयो वञे। त जॾहिं इदारनि जी ऑटोनॉमीअ जो सुवालु अचे थो, इदारनि जे फंडिंग जो सुवालु अचे थो, त यूनियन्स स्ट्रेंथ आहिनि इदारनि जी, यूनियन्स उन्हनि जी वीकनेस न आहिनि। सो मूंखे लॻे थो त मां ॾाढो तफ़सील सां ॻाल्हायो आहे, ॿिया बि असांजा मुक़रर आहिनि, सो मां बंदि। हा बिल्कुलु, ॾाढो तफ़सील सां ॻाल्हायो ऐं यूनियन्स खे ॾाढे सुठे तरीक़े सां डिफेंड कयो। पर यूनियन्स ते थोरी क्रिटिसिज़म त आहे पंहिंजी जाइ ते, छो जो असांजूं जेके यूनियन्स आहिनि, मां ख़ुदि उस्ताद यूनियन सां तालुक़ु रखंदी आहियां ऐं मां एवरी डे इन क्रिटिसिज़म खे महसूसु कंदी आहियां या मूंखे साम्हूं इहो क्वेश्चन ईंदो आहे त तव्हांखे सिर्फ़ु पंहिंजे राइट्स जी ॻाल्हि करणी हूंदी आहे त उस्तादनि जी प्रमोशन नथी थिए, उस्तादनि खे ई अलाउंसिस नथा मिलनि। पर आख़िर छो कोन उस्ताद जेके आहिनि सो एजुकेशन जे पॉइंट ऑफ व्यू खां के सेमिनार कराइनि या उन्हनि जे लाइ को सुवालु उथारनि, त उन ते असां वरी पोइ अचूं था। डॉक्टर साहब जन आहिनि, डॉक्टर फ़तह मरी साहब जन सां वरी असां ज़रई यूनिवर्सिटी खां स्टार्ट कंदासीं। तव्हां ॿुधायो पंहिंजे पहिरें क्वेश्चन में त यूनिवर्सिटी जी ॾाढा वॾा संगे मेल हा जेके पार कया आहिनि, पर हींअर तव्हां एक्सपीरियंस्ड वाइस चांसलर आहियो ऐं हींअर तव्हां कीअं था ॾिसो त एज़ अ वाइस चांसलर तव्हां केतिरा एम्पावर्ड आहियो डिसीशन मेकिंग में, तव्हां उस्तादनि जूं भर्तियुनि करण में, तव्हां बजट खे ख़र्चु करण में, ऐं तव्हां पंहिंजे यूनिवर्सिटी में कहिड़े क़िस्म जा सुधारा इंट्रोड्यूस कराए सघो था। ऐं ॿियो सुवालु इहो आहे त हाणे एग्रीकल्चर यूनिवर्सिटी छा पई करे? ॾाढो वॾो सुवालु आहे पर अयाज़ गुल हिकिड़ो शहर आहे, हाल बि पंहिंजा थी विया हाणे हैदराबाद जे रस्तनि वांगुरु। सो जहिड़ा हैदराबाद जा रस्ता ख़राबु आहिनि, ज़ाहिर आहे ओवरऑल पंहिंजी मुल्क में जेका गवर्नेंस जी सूरत हाल आहे, इदारनि जी सूरत हाल आहे, कल्ह अदी नूर उन ते ॻाल्हायो आहे, ऐं रिपीटेशन नथो कयां, पर ज़ाहिर आहे उहे यूनिवर्सिटियूं आइसोलेशन में कोन्हनि, यूनिवर्सिटियूं आयरलैंड्स कोन्हनि, यूनिवर्सिटियूं हिते ई कमु थियूं कनि ऐं उन्हनि में उहे सभु चैलेंजिस जिन जो ज़िक्र तव्हां कयो, रफ़ीक साहब कयो, डॉक्टर इरफाना कयो ऐं शेख साहब कयो, रियाज़ साहब कयो, उहो सभु बिल्कुलु सही हूंदो।
ऐं सम्झो त उन जे बावजूद बि यूनिवर्सिटियूं हींअर का बि यूनिवर्सिटी सिंध जी उन में पंहिंजा माण्हू सभई ॿाहिरि मोकिलणु चाहिनि था। एक्चुअली हींअर यूनिवर्सिटीज़ ॾाढे ज़िक्र में पिया आहियूं त जेको गवर्नमेंट हींअर हिकिड़ो डिसीशन पे कयो त हाणे पब्लिक यूनिवर्सिटीज़ जा हा उन जे लाइ बि हुजे थोरो कमिट त सभिनी खां कमिट वठणु चाहींदुसि मां त कंहिं ब्यूरोक्रेट खे हुननि चयो त भाउ तव्हां पब्लिक यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर थी सघो था त हाणे सभु वाइस चांसलर वेठा आहिनि त उन ते असां ज़रूरु डिस्कस कयूं त छा उन में ग़लति आहे ऐं छा नथो थिए। सो आउं चवंदो त जेको असां वटि यूनिवर्सिटियुनि में बजट जो मसइलो आहे ऐं ज़ाहिर आहे उहा गवर्नमेंट खे बजट वधीक एलोकेट करणु खपे। मलेशिया चाइना जा एग्ज़ाम्पल असां ॾिना आहिनि ऐं उते असां वटि लेस देन 1% जेका एलोकेशन आहे हायर एजुकेशन लाइ असां चवंदा मिनिमम 4% कयो उनजो 25% यूनिवर्सिटियुनि खे ॾियो जो यूनिवर्सिटियूं वधीक बहितर परफॉर्म कंदियूं। हिन वक़्तु बजटरी कॉन्स्टेंट सिंध थोरो घणो वधीक पैसो ॾिनो आहे पर ओवरऑल मुल्क में इहो मसइलो आहे। उन जे बावजूदि सभई माण्हू यूनिवर्सिटी में पंहिंजा ॿार मोकिलणु चाहिनि था। यूनिवर्सिटियूं एतिरियूं ख़राबु न आहिनि पर जंहिं यूनिवर्सिटियुनि खे संभालियोसीं न यूनिवर्सिटियूं अॻिते हली ख़राबु थी सघंदियूं। हाणे यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर केरु थियणु घुरिजे? ऐं सम्झो हींअर जेका करंट डिबेट पई हले हाणे यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर उहो हुजे जंहिंखे स्कॉलरशिप हुजे माना जंहिंखे आइडिया हुजे त टीचिंग ऐं रिसर्च छा थींदी आहे त ज़ाहिर आहे उहा टीचिंग ऐं रिसर्च उनखे ख़बर हूंदी जो यूनिवर्सिटी जो प्रोफेसर हूंदो। इन एडिशन उन वटि एडमिनिस्ट्रेटिव स्किल बि हुजे। मूंखां पुछियो मज़र सिद्दीकी साहिबु हिकिड़ो दफ़ो त तव्हांजे ख़्याल में VC केरु हुजे? मुंहिंजे साईं तव्हां एज़ अ वाइस चांसलर तव्हांजो वधीक टाइम किथे थो गुज़रे? चई ज़ाहिर आहे सेमिनार कॉन्फ्रेंसिस PhD जा सेमिनार उहे चेयर कंदे ऐं जेके रिसर्च जो बोर्ड चेयर कंदे मुंहिंजो जिते वधीक टाइम एलोकेट था कयो उन क़िस्म जो स्किल यूनिवर्सिटी वाइस चांसलर में हुजणु खपे। त आउं सम्झां थो त उनजे करे यूनिवर्सिटी में हींअर जिते बि सभिनी यूनिवर्सिटी में टीचर वाइस चांसलर आहिनि ऐं तव्हां ॾिसंदो त गुज़िरियल 10 सालनि में असीं बि हिननि यूनिवर्सिटी में पढ़िया आहियूं। यूनिवर्सिटियुनि ते तनक़ीद आहे। तनक़ीद इन जे करे आहे जो त ॿिया इदारा परफॉर्म न पिया कनि यूनिवर्सिटियुनि मां एक्सपेक्टेशन वधी वई आहे। पर गुज़िरियल 10 सालनि में मूं ॾिठो आहे त यूनिवर्सिटियूं जॾहिं असीं पढ़िया हुआसीं उन खां तइलीमी ख़्याल सां लेबॉरेटरी जे ख़्याल सां बहितर ऐं उहो सबबु इहो आहे त यूनिवर्सिटियुनि में ओवर द टाइम यूनिवर्सिटी जो एनवायरमेंट बहितर थियो आहे। तव्हां ॾिसंदो त असांजा नौजवान हींअर ॿाहिरिनि मुल्कनि में जेकॾहिं 70 जे ॾहाके में 80 जे ॾहाके में ॾिसंदो त केतिरा माण्हू वेंदा हुआ PhD करणु केतिरा माण्हू ॿाहिरि सेटल थिया केतिरो असांजो डायस्पोरा हो। अॼु जे ॾींहं ते जेकॾहिं ॾिसो त उन में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। आउं सम्झंदो त हाणे टाइम घटि आहे उनजे करे कंहिं सेशन में इन ते डिटेल में ॻाल्हाइबो या वरी इहो जेको डिस्कशन आहे कंहिं तरीक़े सां उनखे लिखिबो पर यूनिवर्सिटियुनि मां का हरूभरू तमामु घणी मायूसी सूरत हाल कान्हे ऐं उन में डिफिकल्ट फ़ैसिला करणा पवंदा। मतिलबु तव्हांजे चवण जो मतिलबु इहो आहे त यूनिवर्सिटी मां ई को स्कॉलर चूंडियो वञे जेको यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर थिए। तव्हां इन हक़ में न आहियो त को किथां ब्यूरोक्रेट अची वञे? सर इहो ई इन ई सुवाल खे असां अॻियां वधाईंदासीं त तव्हां कीअं था ॾिसो त यूनिवर्सिटी जी एडमिनिस्ट्रेशन कीअं हुअणु घुरिजे ऐं ॿियो यूनिवर्सिटी जी हींअर जेका उन सां को इम्पैक्ट पवे थो त वाइस चांसलर केरु हुजे? बिल्कुलु मां हिकु तव्हांखे इहो चवां की जेका ॻाल्हि थी पए न इरफाना मल्ला साहिबा चई ॾिसो ही जेके तंज़ीमूं आहिनि न इहे यूनिवर्सिटीज़ जी स्ट्रेंथ आहिनि। हाणे रिसेंटली जून में ओचितो गवर्नमेंट अनाउंस कयो कि फेडरल फंडिंग सभिनी यूनिवर्सिटियुनि जी बंदि थी कई वञे। हाणे इते को वाइस चांसलर न उथियो। इते जेके टीचर्स जूं तंज़ीमूं आहिनि उन्हनि इन मामले खे उथारियो ऐं मां उन में डॉन में आर्टिकल हुयो ऐं वुसतुल्ला साहब मुंहिंजे साम्हूं वेठो आहे। हिन TV ते उन ई शाम ते प्रोग्राम कयो। उन खां पोइ सलीम साफ़ी प्रोग्राम कयो। गवर्नमेंट ते प्रेशर थियो। बेसिक प्रेशर किथां आयो? तंज़ीमुनि वटां आयो। जेका वाइस चांसलर जी अपॉइंटमेंट आहे मां सम्झां थो उन में असां वटि मिक्स हुअणु खपे। ॾिसो सुठा माण्हू तव्हांजे अकेडमिया खां ॿाहिरि बि आहिनि। 2 वाइस चांसलर जेके नॉन अकेडमिक हा सिंध में हिकिड़ो मज़हर सिद्दीकी हो सिंध यूनिवर्सिटी में उन पंहिंजो वारो वॼायो ॾाढो सुठो रोल अदा कयो। ॿियो अहिड़ो वाइस चांसलर निसार सिद्दीकी हो सखर IBA जो जेको बानी हो। हाणे इन्हनि जी अगरि परफॉर्मेंस ॾिसंदो त उहे ॾाढा सुठा बि रहिया। असांजो मक़सदु छा आहे? असांजो मक़सदु इहो आहे त यूनिवर्सिटियूं उहो मेन पावर प्रोड्यूस कनि
ऐं उन जे लाइ उन्हनि खे उहे सभु शयूं मिलनि, उहे एनवायरमेंट मिले जंहिंमें हो पंहिंजो रोल प्ले करे सघनि। हाणे उहो रोल प्ले करण जे लाइ अगरि हिकु सुठो लीडर तव्हांखे मिले थो ॿाहिरां खां त को हर्ज़ु न आहे, लेकिन जेको असांजे मुल्क जो रवैयो थी वियो आहे उहो इहो त पॉलिटिकल अपॉइंटमेंट्स थियूं थियनि कंसीडरेशन्स ते। जेकॾहिं ब्यूरोक्रेट्स सही लॻाए सघनि हा त असांजी जेके सूबाई हुकूमतूं आहिनि ऐं जेके मर्कज़ी हुकूमत आहे उन्हनि जेको हाल कयो आहे, जेको रोडनि रस्तनि जो, इन्हनि खे ब्यूरोक्रेट्स था ॾिसनि न, जेके कारखाना इकानमी, जेकॾहिं इन्हनि में अहिड़ो ई को मैजिक बैंड लॻल हुजे हा त तव्हांजी परफॉर्मेंस गवर्नेंस में हूअं ई हुजे हा। हाणे बाक़ी जेको थोरो घणो यूनिवर्सिटियुनि में वञी सम्झाऊं अकुल वारो कमु रहियो आहे, उन्हनि में बि तव्हां अगरि येसमैन आणींदो त उहो ग़लति थींदो। बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु पंहिंजी ॻाल्हि खे लॉजिकली ॿुधायो। टाइम ॾाढो थोरो आहे ऐं मां चाहियां थी त थोरो जल्दी जल्दी ॿिनि टिनि शयुनि ते डिस्कशन थी वञे। डॉक्टर रफ़ीक मेमन साहब जन सां इहो सुवाल हो त असांजी यूनिवर्सिटी जा जेके ग्रेजुएट्स आहिनि, यूनिवर्सिटी मां पढ़ी निकिरनि था, पर CSS जो जेको पहिरियों जंहिंखे असां चऊं था शायदि पाण चवंदा आहियूं टेस्ट पेपर, उहो बि पास नथा करे सघनि। CSS त छा, पर को बि कॉम्पिटेटिव एग्ज़ाम में वेहनि था त 90% फेल पिया थियनि। त यूनिवर्सिटियूं ही कहिड़ा स्टूडेंट ट्रेन पियूं कनि? थैंक यू मैडम ज़किया। पहिरीं थोरो ऐं पोइ क्वेश्चन ते वञा त तव्हां मज़हर सिद्दीकी साहिब जी ॻाल्हि कई। मज़हर सिद्दीकी साहिबु ॿिन्ही मिलिट्री दौरनि में आयो हो ऐं उहो जमहूरी दौरनि में कोन आयो। ऐं जेसि ताईं टीचर्स जे वाइस चांसलर जो थियण जो तालुक़ु आहे त महिराण यूनिवर्सिटी हिकिड़ो ग्लेयरिंग एग्ज़ाम्पल आहे जिते 20 सालनि खां उतां जा ई टीचर थींदा आया आहिनि। डॉक्टर अब्दुर्रहमान मेमण खां पोइ राजपूत साहिबु, उकेली साहिबु, हाणे तव्हां साहिबु, उहे छा आहे जो हिकिड़ी नई क़यादत ठाहींदा था अचनि, उहे टेक ओवर कंदा था वञनि। त जेकॾहिं कंसिस्टेंसी इहा ई हुजे ॿियनि यूनिवर्सिटीज़ में त टीचर्स हैव प्रूव्ड कि दे कैन टेक चार्ज ऑफ दिस वेरी हॉट सीट। जी सर, ऐं हिकिड़ी ओनरशिप बि रहंदी आहे। ओनरशिप रहंदी आहे, उन उहे इदारे खे इनसाइडर्स प्यार करणु शुरू कंदा हो, जस्ट लाइक योर होम। उहे इनसाइडर्स आहिनि, उन्हनि खे इन्स एंड आउट्स जी ख़बर आहे, उहे वधीक बहितर नमूने हलाए सघंदा एज़ कंपेयर टू द आउटसाइडर्स। हाणे तव्हांजे सवाल ते चवनि था त CSS में तव्हां ॾिसो त मुंहिंजी पहिरीं ॻाल्हि कई त यूनिवर्सिटीअ में स्टूडेंट सिर्फ़ु 4 साल थो अचे। 4 सालनि खां पहिरीं उनजी जेका एजुकेशन आहे उनखे बि ॾिसो त उहा कीअं थी थिए। उनजो असरु तमामु घणो हूंदो आहे। जेका बुनियादी तालीम आहे उनजो तमामु घणो असरु हूंदो आहे। जेके सुठनि स्कूलनि में पढ़िया आहिनि उहे CSS पास करे था वञनि। जेके आम स्कूलनि मां अचनि था त असांखे होलिस्टिक पिक्चर ॾिसणी पवंदी। उनजो सबबु इहो ई आहे जो उनजा फंडामेंटल्स जेके आहिनि उहे तमामु वीक आहिनि। इन जे करे असां वटि तमामु घटि रेशो अचे थो CSS में। थैंक यू। असां वटि हाणे सिर्फ़ु 5 मिंट बि मां हिननि खे सिफ़ारिश कई आहे त असांखे 5 मिंट ॾियो। ऐं डॉक्टर रियाज़ शेख साहिब जन खां इहो ई मां सुवाल रिपीट कंदसि त सर ही यूनिवर्सिटियुनि जी जेका फंडिंग बंदि लॻी पई आहे ऐं असां वटि हज़ारनि जे तादाद में अजीबो ग़रीब इदारनि जी फंडिंग लॻी पई आहे ऐं आए दिन हिकिड़ो नओं को इदारो पियो ठहे, त ही छा माजरा आहे? पहिरें तव्हांजे सवाल ते अचण खां पहिरें ही जेकी CSS जी बकवास पई हले, मां उन खे क्रिटिसाइज़ कंदुसि। ही CSS त कलोनियलिज़म जी कंटिन्यूएशन आहे। असां छो था फ़ख्रु कयूं त असां कलोनियलिज़म जी कंटिन्यूएशन खे सपोर्ट करियूं? यूनिवर्सिटियुनि जो कमु कलोनियलिज़म खे सपोर्ट करणु न, कलोनियलिज़म खे ख़तमु करणु आहे। असांखे पंहिंजे मसइलनि जो इंडिजिनियस हल ॻोल्हणो आहे। असांखे इनलाइटनमेंट खे प्रमोट करिणो आहे। ही कलोनियलिज़म त इन मुल्क में फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जी सभिनी खां वॾी कातिल आहे। असांखे छा कातिलनि खे सपोर्ट करिणो आहे? असांखे कातिलनि खे न, असांखे रोशन ख़्याल ज़हननि खे सपोर्ट करिणो आहे। ऐं यूनिवर्सिटियुनि जो कमु इहो हूंदो आहे। ॿियो तव्हांजो सुवालु आयो त यूनिवर्सिटियुनि जी फंडिंग, बिल्कुलु यूनिवर्सिटियुनि जी फंडिंग उहा ई आहे जेकी मुल्क जी फंडिंग आहे। मुल्क में एतिरा ॾोकड़ ई कोन्हनि त हू जेके ॿाहिरियां जेके कर्ज़ वरिता अथऊं उन्हनि जी क़िस्तूं अदा कनि त बाक़ी छा थींदो? क़िस्तुनि अदा करण लाइ बि उन्हनि खे नवां कर्ज़ वठणा था पवनि त अल्टीमेटली यूनिवर्सिटियुनि खे किथां ॾोकड़ मिलंदा? ॿियो जेको मुंहिंजो चवण इहो आहे त यूनिवर्सिटियुनि खे पंहिंजा फंड जनरेट पाण करणा पवंदा आहिनि दुनिया में। छा हार्वर्ड, छा ऑक्सफोर्ड, छा कैम्ब्रिज, छा डिपेंडेंट आहे स्टेट फंडनि ते? न,
उते वॾा वॾा हे जेके कैपिटलिस्ट आहिनि इहे सभु फंड प्रोवाइड कंदा आहिनि छो त यूनिवर्सिटियूं उन्हनि जे मसइलनि लाइ इनोवेटिव सोल्यूशन ॻोल्हंदियूं छो त उन्हनि खे ख़बर आहे त यूनिवर्सिटियूं इनलाइटेंड माइंड क्रिएट कोन कंदा त पोइ उन्हनि जी मार्केट किथां ईंदी त असांजो अनफॉर्चुनेटली कैपिटलिस्ट जेको आहे किथे सैलानी खे सपोर्ट थो करे जेको मां तव्हां सां ॻाल्हायां पियो किथे आलमगीर खे सपोर्ट थो करे किथे मुरीदके वारनि खे सपोर्ट थो करे उनजी जाइ ते असल कमु आहे त हिन सभिनीनि खे इन करे मुसीबत इहा आहे त न त असां वटि का अहिड़ी शइ आहे जेके असां एक्सपोर्ट करियूं न असां वटि अहिड़ी की शइ आहे त जिथां ॾोकड़ क्रिएट कयूं इन लाइ मां सम्झां थो कैपिटलिस्टनि खे पंहिंजे सर्वाइवल लाइ छो त यूरोप में जॾहिं इनलाइटनमेंट जो दौरु आयो त इहा इंडस्ट्रियलाइज़ेशन हुई जंहिं इंडस्ट्रियलाइजेशन खां जेको सरप्लस कैपिटल क्रिएट थियो ऐं कैपिटल सरप्लस क्रिएट खां जेकी आई जेकी लिबरलिज़म जी थ्योरी आई लिबरलिज़म खां पोइ बाक़ी सभु कुझु आया ऐं असां जेकॾहिं मां तव्हांखे ॾसे थो छॾियां मां टियों ॾींहुं पंहिंजी यूनिवर्सिटी में BSR जी मीटिंग पियो अटेंड कयां मूंखे अहिड़ी अहिड़ी यूनिवर्सिटियुनि जा नाला साम्हूं आया मां हैरान थी वियुसि इहे कहिड़ी यूनिवर्सिटियूं आहिनि काल कोसर यूनिवर्सिटी आई अल जलाल यूनिवर्सिटी आई मूं चयो कहिड़ियूं चए सभु उहे यूनिवर्सिटियूं आहिनि जिन ऑर्गेनाइज़ेशन खे FATF ते पाबंदी लॻियूं हाणे उन्हनि जा मदरसा नाला मटाए यूनिवर्सिटियूं थी वियूं हाणे सोचो त जॾहिं उतां ग्रेजुएट ईंदा त कहिड़ी क़िस्म जी सोसाइटी क्रिएट थींदी इन ते मुंहिंजे ख़्याल में सीरियसली डिस्कोर्स करिणो आहे असां सभिनी खे जेकॾहिं न कयोसीं त ईंदड़ ॾींहंनि में मुंहिंजे ख़्याल में तमामु ॾुखिया ॾींहं असांजे साम्हूं हूंदा इरफाना खां हाणे आख़िरी क्वेश्चन फंडिंग हा बिल्कुलु इन ई शइ खे तव्हां वाइंड अप कयो फंडिंग जे हवाले सां जेका डिबेट हले पई त पूरे पाकिस्तान में त 2015 खां पाकिस्तान जे सभिनी यूनिवर्सिटियुनि जी हायर एजुकेशन कमीशन जे पारां फंडिंग फ्रीज़ थियल आहे सिंस 2015 खां ऐं फंडिंग जी जेका फार्मूला अगरि असां काफ़ी माण्हुनि खे ख़बर कान्हे का त फंडिंग जी फार्मूला छा आहे कंहिं दौर में जेका फार्मूला हलंदी त जेकॾहिं मेडिकल जी यूनिवर्सिटी आहे त उनखे 2000 पर स्टूडेंट फंडिंग कई वेंदी इंजीनियरिंग जी यूनिवर्सिटी आहे त उनखे 2000 पर फंडिंग स्टूडेंट्स जे फंडिंग कई वेंदी जेकॾहिं पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटी आहे त साइंस जे स्टूडेंट लाइ 200 रुपया पर स्टूडेंट फंडिंग कई वेंदी आर्ट जे स्टूडेंट्स लाइ 2 रुपया पर स्टूडेंट फंडिंग कई वेंदी हाणे इन रेशो ते ॾिसंदव त तव्हां जूं मेडिकल यूनिवर्सिटियूं केतिरी रेशो ते ग्रांट खणनि पियूं तव्हां जूं इंजीनियरिंग यूनिवर्सिटियुनि में ग्रांट जो केतिरो वॾो हिसो वञे पियो ऐं जेके आम पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटियूं आहिनि जेके फ़लसफ़ो पढ़ाईंदियूं जेके आर्ट पढ़ाईंदियूं उन शागिर्द लाइ 2 रुपया पर शागिर्द फंडिंग ईंदी त जेको 2 रुपया पर शागिर्द ते फंडिंग ईंदी साल जे हिसाब सां उन शागिर्द खे तालीम बि 2 रुपए वारी मिलंदी उनखे तालीम 2000 वारी न मिलंदी त सोसाइटीअ जे अंदरि जेके स्ट्रक्चरल इनइक्वालिटीज़ आहिनि सरकार सॻोरी जे तरफ़ां हर वारी चयो वेंदो आहे IBS सखर खे हिकिड़ो रोल मॉडल करे पेश कयो वेंदो आहे तमामु ख़ूबसूरत यूनिवर्सिटी आहे पर कॾहिं कंहिं इहो पुछो आहे त IBS सखर जी ग्रांट ऐं यूनिवर्सिटी ऑफ सिंध जे ग्रांट में केतिरो फ़र्क़ु आहे IBS सखर खे 2 लख रुपया पर स्टूडेंट ग्रांट मिलंदी आहे ऐं सिंध यूनिवर्सिटीअ खे 1000 रुपया पर स्टूडेंट ग्रांट मिलंदी आहे त यूनिवर्सिटियुनि जे अंदरि क्लास सिस्टम सरकार जे तरफ़ां आहे त जेको उन्हनि जो ॿारु सरकारी मेडिकल कॉलेज में वञे जेको उन्हनि जो ॿारु सरकारी इंजीनियर थिए उनखे बहितर तालीम मिलणु घुरिजे जेको ग़रीब जो ॿारु सिंध यूनिवर्सिटीअ में अचे ज़रई यूनिवर्सिटीअ में अचे ख़ैरपुर यूनिवर्सिटीअ में अचे इहे ग़रीब इन में ई ख़ुशि आहिनि 40 ॼणा हिकिड़ी कुर्सीअ ते वेठा हूंदा हिकिड़ो उस्ताद बीठो हूंदो लाइट हुजे न हुजे त असांखे इदारनि जे अंदरि जेका तफ़रीक गवर्नमेंट जे तरफ़ां कई वञे थी उनखे बि ॾिसणो आहे रुॻो ठला मॉडल्स ऐं चमका ॾिसी फ़ैसिला न आहिनि करणा असां चऊं था त जुडिशियस डिस्ट्रीब्यूशन ऑफ ग्रांट हुजे वॉट्सो एवर ग्रांट आहे उनजी फेयर डिस्ट्रीब्यूशन हुजे जेको शागिर्द फ़लसफ़ो पढ़े थो उनखे बि मेडिकल जे शागिर्द जे बराबरि कयो वञे उनखां पोइ जेका हिन महिल ख़तरनाक शइ अचे रही आहे यूनिवर्सिटियुनि खे चयो पियो वञे त पंहिंजो बिज़नेस प्लान ॾियो यूनिवर्सिटियुनि में जेको अंग्रेज़ी पढ़ाईंदो जेको फ़लसफ़ो पढ़ाईंदो उहो बिज़नेस प्लान किथां आणींदो तव्हांजे प्रोफेशनल यूनिवर्सिटियुनि जा बिज़नेस प्लान थी सघनि था पर जेके तव्हांजे शऊर जी आगाही कनि था जेके इदारा उहे बिज़नेस मॉडल ते कमु करे न सघंदा ही तालीमी इदारा आहिनि ही बिज़नेस मॉडल ते कमु कंदड़ इदारा न आहिनि तंहिंजे करे अॻियां जेको नियो लिबरलिज़म जो मॉडल अचे रहियो आहे असांखे उमेदु आहे जेको असांखे नज़र अचे रहियो आहे सीनारियो उहो एॾो सुठो सीनारियो कोन्हे को गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जे तरफ़ां त फेडरल गवर्नमेंट जी फंडिंग त ख़तमु पई थिए एज़ कंपेयर टू ॿियनि सूबनि जे सिंध गवर्नमेंट सभिनी खां बहितर ग्रांट रखी आहे पर मथां प्रेशर जेको असांजी इंफॉर्मेशन आहे त इहो अचे रहियो आहे
त यूनिवर्सिटियुनि जी ग्रांट अञा घटि कई वञे, ग्रांट वधाई न वञे, जंहिंजे करे थियो इहो आहे त हाणे प्राइवेट यूनिवर्सिटियूं खुली रहियूं आहिनि, जीअं डॉक्टर रियाज़ साहब चयो, मदरसा खुली रहिया आहिनि जिन खे यूनिवर्सिटियुनि जो स्टेटस एक्रीडेशन ॾेई रही आहे हायर एजुकेशन कमीशन। ऐं जेको आम माण्हू ईंदो सिंध यूनिवर्सिटी में पढ़णु ॿारु ईंदो, उहो प्राइवेट यूनिवर्सिटी जे ॿार सां ज़ेबिस सां कॉम्पीट डेफिनेटली न करे सघंदो, IBS सखर जे ॿार सां कॉम्पीट न करे सघंदो, त उहो मुआशरे में किथे बीहंदो जंहिंजो तादादु तमामु वॾो आहे। तंहिंजे करे जॾहिं ग्रांट जो मैटर अचे थो त पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटियुनि जे ग्रांट जे लाइ असां इहो ई हमेशह मुतालबो रखियो आहे त अवाम में तफ़रीक़ न कयो। हिकिड़ो अवाम में जेको हिकिड़ो नौजवान आहे, हिकिड़ो तव्हांखे वधीक अज़ीज़ आहे, हिकिड़ो नौजवान तव्हांखे घटि अज़ीज़ आहे। हिकिड़ी यूनिवर्सिटीअ खे वधीक पिया ॾियो ग्रांट, ॿिए खे घटि पिया ॾियो, सभिनी खे यूनिफॉर्म ग्रांट ॾियो, त शायदि रिलेटिवली ॿियनि पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटियुनि जो इंफ्रास्ट्रक्चर, उतां जो जेको सॼो तालीमी ऐं तदरीसी माहौल आहे, उन में बि थोरी बहितरीअ जा इम्कान थी सघनि था। महिरबानी डॉक्टर इरफाना, तव्हां ॾाढो डिटेल में ॿुधायो त असां सां जेको इशू आहे, स्पेशली जेके असांजा सरकारी इदारा आहिनि, उन्हनि सां सभ खां वॾे में वॾो इशू इहो आहे त असांखे उहा घुर्बल फंडिंग मुहैया कोन्हे। असांखे बिल्कुलु टाइम सफ़ा कोन्हे, सो मां हिन सेशन खे वाइंड अप पई कयां ऐं मां पंहिंजे सभिनी महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां त हुननि एॾो सीरियसली डिस्कशन कयो ऐं तव्हां सभिनी पिंडाल में वेठल माण्हुनि एॾो सीरियसली हिन प्रोग्राम खे ॿुधो। तव्हां सभिनी जी महिरबानी।